सिंध सभा जे पैदल मार्च खे ओबाड़े जे हदनि में रोकण हिरासा करण बाद सिंधु अमान शाज़िया चांडियो इनाम सिंधी हानी बलोच नजब बालादी समेत काफ़िले ते तशद्दुद करे गिरफ़्तार करण वारे अमल ख़िलाफ़ नवाबशाह ऐं कंबर में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नवाबशाह में जस्कम ऐं जिसाब जे अॻवाननि अली रज़ा ख़ासकली, मुनीर अबड़ोस, ज़ाकिर सहतो, इनायत चांडियो ऐं ॿियनि जे अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करण खां पोइ प्रेस क्लब आॾो धरणो हयो। कंबर में यूथ फोरम तरफ़ां कामरेड अयाज़ बुढ़ो, मताब शेख, बख़त जानी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो मेणबतियूं ॿारे एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त सिंध सभा जे पुरअमन पैदल लॉन्ग मार्च कंदड़नि मथां पुलिस एहलकारनि तशद्दुद करे औरतुनि समेत अॻवाननि खे खंभे मोबाइल में खणी वञी थाणे में बंदि कयो आहे, जेको निहायत मुज़म्मत जोॻो अमल आहे। हुन चयो त पुरअमन सियासत हर माण्हू जो बुनियादी हक़ आहे। सिंध सभा जे काफ़िले सां अहिड़ो गैर अख़लाक़ी, गैर सियासी, गैर कानूनी ऐं गैर जमहूरी रवैयो मज़म्मत जोॻो आहे। हुन आला अदलिया ऐं आला अख़्तियारनि खां घुर कई त सिंध सभा लॉन्ग मार्च जे अॻवाननि ऐं कारकुननि खे जल्द आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk